नंदो खां ख़बर शामिल कयूं पिया। ग़ुलाम हैदर बुलेदीअ जे रिपोर्ट मुताबिक़ नंदो लॻे शिकारनि पारां नायाब नस्ल जे पीअण पखीअ खे बंदूक जा फायर करे मारे छॾियो। ॻोठाणनि जे मनव करण ते शिकारनि पारां मोतमार धमकियूं ॾींदे रवाना। ॻोठाणा मुअल पखी नंदो थाणे खणी पहुता। एसएचओ नंदो पारां अलॻि डिपार्टमेंट जो जवाब ॼाणाए वापसि रवानो करे छॾियो। ॻोठाणनि जो प्रेस क्लब में एहतजाज। नंदो लॻे ॻोठ हाजी खान जमाली वेझो मल्लाह बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ शिकारनि पारां डंड मां पीअण जो पखी शिकार करण दौरान फायर कया, जंहिं ते ॻोठाणनि बर वक़्तु पहुची विया, जेकी शिकारियुनि खे पीअण पखी खणण ऐं शिकार न करण जी मनव कई, जंहिं ते शिकारियुनि ॻोठाणनि खे मोतमार धमकियूं ॾींदे रवाना थी विया। होॾां ॻोठ हाजी खान जमाली जे रहवासियुनि हरिक सलाम जमाली, शाहिद जमाली, अब्दुल्ला जमाली ऐं ॿिया शिकार थियल पीअण पखीअ समेत नंदो थाणे ते पहुता, जिते एसएचओ नंदो प्यारो खान उमरानी खेनि वाइल्ड लाइफ जो मसइलो हुअण जो सबबु ॼाणाए खेनि रिपोर्ट दाख़िल करण खां इनकार करे छॾियो, जिते ॻोठाणा शाहिद जमाली, सलाम जमाली ऐं ॿियनि प्रेस क्लब नंदो पहुची साफ़िन वटि नंदो पुलिस ते इल्ज़ाम हयो त नंदो पुलिस बाअसर शिकारियुनि सां मिलियल आहे। शिकारियुनि असांखे शिकार करण जी मनव करण ते जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं, पर पुलिस केस वठण बदिरां जवाब ॼाणाए वापसि रवानो करे छॾियो। ॿिए तरफ़ एसएचओ नंदो प्यारो खान उमरानी राब्तो करण ते ॿुधायो त शिकारियुनि जी धमकीअ जी का बि ॻाल्हि न कई। बाक़ी पखीअ बाबति चयो, जंहिं लाइ मूं वाइल्ड लाइफ खाते जो कमु हुअण ॼाणाए खेनि जवाबु ॾिनो हुयो।